बिल्कुल ना लॉकडाउन में नरमी ते छा कई वई आहे, पर खानपुर मार शहर जी अहिड़ी सूरत हाल थी वई आहे जो कोरोना वायरस जे वधण जो ख़दशो जेको आहे उहो तमामु तेज़ थी वियो आहे। छाकाणि त खानपुर मार शहर में SOPs जेके ठाहियूं वयूं जंहिंमें मुख़्तलिफ़ कारोबार खुलणा ऐं केतिरा ई कारोबार बंदि थियणा हुआ, पर जॾहिं लॉकडाउन में नरमी कई वई त खानपुर मार में समूरो शहर खुली वियो आहे। मेन जेका आहे खानपुर मार में जेके होटलूं आहिनि उहे तक़रीबन समूरियूं खुली वियूं आहिनि। इन होटलनि ते माण्हुनि जी जेका आहे वॾी पीह लॻल आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके माण्हू आहिनि उहे सुबुह जो हिते खानपुर मार जे ख़ासि तौर ते होटलुनि ते वेहनि था ऐं जेको आहे सो सोशल डिस्टेंस जो को बि ख़्यालु न पियो रखियो वञे। माण्हुनि जेको आहे सो पीह जेका आहे उहा होटलनि ते सुबुह खां शाम ताईं आहे, पर हितां जी इंतिज़ामिया उन SOPs ते अमल कराइण जे लाइ, होटलूं बंदि कराइण जे लाइ को बि तहरुक न वरितो आहे। उन सां गॾोगॾु खानपुर मार शहर जा जेके मुख़्तलिफ़ चौक चौराहा आहिनि उते बि माण्हुनि जी जेका आहिनि हुजूम लॻल आहिनि। उनखां अलावा खानपुर मार शहर में जेकी माल पीढ़ी आहे उन में बि सोशल डिस्टेंस जो हुकुम जारी कयो वियो, पर उते बि को बि सोशल डिस्टेंस न पियो थिए ऐं हिन जेका लॻंदड़ खानपुर मार में माल पीढ़ी आहे उन ते बि तक़रीबन हर हफ़्ते में जेको आहे सो 3 खां 4 भेरा माल पीढ़ी लॻे थी ऐं समय माण्हू उते शिरकत कनि था पिया। खानपुर मार शहर में जेका मेन बाज़ार आहे या जेको सरदारगढ़ वारो इलाइक़ो आहे, टिकराट वारो इलाइक़ो आहे, उनखां अलावा घोटकी बस स्टैंड आहे, उते का बि समाजी विथी न आहे। ऐं उनखां अलावा मेन ॻाल्हि जेका आहे सिहत खाते पारां मुख़्तलिफ़ बाज़ारुनि में टेस्टूं करण लाइ पहुची रहिया आहिनि उनजा जेके मुलाज़िम आहिनि सिहत खाते जा, पर उन सां को बि ताउन न कयो पियो वञे ऐं जेके टेस्टूं आहिनि उहे ॿाहिरि इलाइक़नि मां करे उहो पंहिंजी खानापूरी कई पई वञे, पर खानपुर मार शहर जा माण्हू जेके आहिनि उहे टेस्टूं कराइण लाइ बि तयारु न आहिनि। तंहिं करे इंतिज़ामिया खे घुरिजे त खानपुर मार में कोरोना वायरस जी रोकथाम जे लाइ के अहिड़ा उपाउ वठे, मतिलबु त जीअं होटल आहिनि उनखे फौरी तौर ते बंदि करायो वञे ऐं जेका समाजी विथी वारो ख़ाल आहे उनखे पुर करण जे लाइ, उनखे भरण जे लाइ हिकमत अमली जोड़ी वञे त जीअं वायरस जेका आहे ख़तरनाक वबा आहे उन खां खानपुर मार वासी बची सघनि। जी।